नमस्कार दोस्तों, मां हरेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। आरबीआई पारां झूनी नोटूं नाश करण जी कवायद। भारतीय रिजर्व बैंक झूनी नोटूं नाश करण जी कवायद में लगी वियल आहे। आश्रे 99% झूनी नोटूं जमा थियल हुअण ते आरबीआई नोटुनि खे रिसाइकल न पर संपूर्ण नाश कंदी आहे। लोकसभा में मोदी सरकार के सामूं अविश्वास जो पड़कार। लोकसभा चूंटणी में अञा 1 साल बाकी है तने टीडीपी और कांग्रेस पारां मोदी सरकार के सामूं अविश्वास की दरखास्त करण ते सरकार के प्रकार जो सामनो करण में अची रह्यो आहे। ब्रिटेन में थधि के कहर से माण्हू आहिनि परेशान। ब्रिटेन में थधि जो कुदरती कहर वरसी रह्यो आहे। हिते हिक ही ॾींहं में बर्फ़ की 12 इंच बरसात पवण ते माण्हू भारी मात्रा की थधि जो सामनो करे रहिया आहिनि। रूस के राष्ट्रपति पद ते पुतिन चौथों दफ़ो थियो फतेह। रूस के राष्ट्रपति के उहदे लाइ पुतिन चौथों दफ़ो फतेह थियण तरफ़ अॻियां वधी रहियो आहे। पुतिन खे 76% वोट मिलण ते हुन जो प्रेसिडेंट थियण तय लॻी रहियो आहे। गुजरात में फसल की उपज ते थी रही है कटौती। गुजरात में कुर्मीन के उन जे फसल जा पूरा अघ न मिलण ते कुर्मी फसल करण खां परे भजी रहिया आहिनि। तॾहिं हिन साल फसल में ॾाढी कटौती थी आहे। गुजरात के हवामान में अचानक आयो बदलाव। गुजरात के हवामान में अचानक बदलाव आयो है और गर्मी की मौसम में पिण रात जो थधि पई रही है। जेतोणीक राज्य के केतरन शहरन में बरसात पिण पवण जा अहवाल मिली रहा आहिनि। नर्मदा डेम में पानी में थी रहा है घटाड़ो। नर्मदा डेम में थोरन ॾींहंनि खां पानी जो एकदम घटाड़ो थी रहियो आहे। आख़िरी 24 कलाकनि में डेम में 5 सेंटीमीटर पानी की कटौती ॾिसण में अची रही है।
भावनगर में बदमाशन मचायो आतंक। भावनगर जे देसाई नगर ऐं आसपास जे विस्तार में केतिरनि बदमाशन केतिरनि कार जा काच टोड़े करे आतंक मचाइण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। गोंडल में कुर्मी ॾिनो मामलेदार के आवेदन पत्र। राजकोट जिले में केतरनी कुर्मीन के फसल जो वीमो मिलियो न है, तने गोंडल जे एरन केतरन कुर्मीन अज मामलेदार के आवेदन पत्र ॾेई वीमे जे पैसनि जी घुर कई हुई। कठलाल पासे का देशी बंदूक से गड गिरफ्तार। गुजरात में कठलाल पासे का पुलिस बिन शख्सन के एक देशी बंदूक 25 छरा ए बाइक से गड गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई है। सूरत में नूरी मीडिया जो संचालक थियो अरेस्ट। सूरत में नूरी मीडिया के नाले से स्कीम करे विधवा औरतुन जा लखें रुपया खणी वेंदर शख्स के पुलिस अरेस्ट करे तहकीकात शुरू कई है। सूरत ग्राम्यना कड़ोदरा पोलीस स्टेशन विस्तारनी अंदर नूरी मीडिया प्राइवेट लिमिटेड कंपनीना संचालक किशोर कुमार जयप्रकाश अग्रवाल जेओना उपर जुदा जुदा जिल्लाओमां अनेक गुनाओ दाखल थयेला छे अने जेओनी एमओ एवी रीतनी छे के विधवा गरीब अभण बहनों जे होय एमने ए सरकारी योजनानी लालच आपतो अने पोताने आज नूरी मीडिया प्राइवेट लिमिटेड छे कंपनीना सभ्य पद माटे 5000 रुपया उघरावतो। ए पछी दर रविवारे जुदा जुदा सेमिनारोमां मीटिंगोमां बोलावतो अने आ बहनोना सही अथवा अंगूठा कोरा फॉर्मोमां लेतो अने एमने कहेतो के तमने स्कॉलरशीप मळशे, विधवा पेन्शन मळशे, तमने आवास मळशे वगैरे वगैरे लालच आपतो। सूरत में पुलिस कयल दबंगगिरी जो वीडियो वायरल। सूरत जी सिविल हॉस्पिटल में आपघात की कोशिश कंदड़ के पुलिस पारां मारण में आयल मार जो वीडियो वायरल थियण खां पोइ पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। तापी में एसटी बस जी ब्रेक फेल थियण ते मची डुकडोर। तापी बस स्टेशन में अची रहियल एसटी बस जी ब्रेक फेल थियण ते बस बाइक स्टैंड में घुसी वई हुई ऐं 1 डजन बाइक के नुक़सान थियो हो, जेतोणीक ड्राइवर के पिण ईजा थई हुई।
सूरत में नाश्ते जी दुकान में लगी बाहि। सूरत के रावपुरा में आयल नाश्ते की दुकान में बाहि लगड़ते अफरा तफरी मची वही हुई। इन बाहि में दुकान में रहल केतरो ही सामान बड़ी करे रख थी वियो हो। हवामान में बदलाव के करे सीजन में फेरफार जा अणसार। हवामान में आयल बदलाव के करे हिन साल अंबन जो फसल एक महीनो लेट थिए इं केतरन कुर्मिन जो चवण है। पानी की तंगी ते कुर्मी आहिनि गुस्से में। गुजरात में पानी की तंगी ते कुर्मिन के फसल लाइ पानी न ॾियण लाइ कयल आदेश ते गुस्से में आयल कुर्मिन वेरावड़ के यार्ड में धरना शुरू कया आहिनि। भावनगर में धामधूम सां मल्हायो चेटीचंड जो त्यौहार। भावनगर में चेटीचंड जो त्यौहार धामधूम सां मल्हायो वियो हो। सिंधु नगर के झूलेलाल मंदिर में धार्मिक प्रोग्राम ऐं शहर में बहिराणे की विशाल शोभा यात्रा कढी वई हुई। तीज में चेटीचंड की निकती बहिराणा यात्रा।
उत्तर गुजरात के प्रांतिज शहर में सिंधी समाज पारां बहिराणा साहिब की शोभा यात्रा कढी करे ऐं भंडारो करे चेटीचंड धामधूम सां मल्हायो वियो हो। भावनगर में बीयर जे दबन सां महिला गिरफ्तार। भावनगर के आडोड़ी आवास में पुलिस पारां रेड करे बीयर जे डब्बन सां एक महिला बुटलेकर के गिरफ्तार करण में आई हुई। आदिपुर में पुलिस जवान कयो महिला ते बलात्कार। कच्छ जे आदिपुर में एक पुलिस मुलाजिम महिला ते 2 सालन ताईं बलात्कार करण ते महिला पारां पुलिस में फरियाद दाखिल करण में आई है। कच्छ में पिता पंहिंजी न्याणीअ सां कई छेड़छाड़। कच्छ जे मांडवीअ में सगे पिता ई पंहिंजी विधवा धीअ सां छेड़छाड़ करे बलात्कार की कोशिश करण ते पुलिस पारां तहकीकात शुरू करण में आई है। बोगस क्लेम जे वारदात में 2 खे सजा।
कच्छ में एक्सीडेंट जा खोटा क्लेम करे पैसनि जी घुर कंदड़ 2 शख़्सनि खे भुज जी कोर्ट पारां 1 साल जी क़ैद जी सज़ा ॾिनी वई आहे। कच्छ जिला संकलन समिति जी मिली मीटिंग। कच्छ जी कलेक्टर कचहरी में जिला संकलन जी मीटिंग मिली हुई, जंहिंमें विधायकनि पंहिंजे विस्तार जे विकास जे लाइ चर्चा कई हुई। कच्छ में बिजली विजिलेंस जा दरोड़ा। कच्छ में थींदड़ बिजली चोरी बंद करण लाइ विजिलेंस जी टीमुनि भुज डिवीजन में दरोड़ा पाए करे 7 लखनि जी बिजली चोरी पकड़ी हुई। भुज में पाणीअ जी तंगीअ ते औरतुनि जतायो पंहिंजो गुस्सो। भुज जे केतिरनि विस्तारनि में पाणी न अचण ते गुस्से में आयल औरतुनि नगरपालिका में अची करे घाघरूं वॼाए करे विरोध जतायो हो। त ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।